वॾो अफ़सोस आहे तव्हां जहिड़े बहादुर सूबेदार जे हूंदे हुए हिते अमन अमान जो वॾो मसइलो आहे। सर बाबा असां ॾोहनि ते कंट्रोल करण जी कोशिश करे रहिया। साहब सर न थई कल्ह होटल वारो थई। छा कल होटल वारो? मूं सम्झो सॼे ॻोठ जो एमएनए आहे। न साहब आवाज़ एमएनए जहिड़ो अथसि। अरे रे कल्लू कहिड़ो अमन अमान जो मसइलो आहे? कंहिंजी बेइज़ती आहे? थियो छा आहे? हाँ थियो छा आहे जो तो कानून ते आङुर खई आहे? सूबेदार ॻोठ में नंढड़ा नंढड़ा माण्हू आया आहिनि सो बांग ठे जेतिरा मुंहिंजो मक़सदु त गोॾे जेतिरा वॾो बदबूदार ॻोठ खे बणाए छॾियो अथनि। ॿियो त उन्हनि ॾींहं ॾिठे जो मुंहिंजी दीपावली खे अगवा करण जी कोशिश कई पर नाकाम रहिया। अरे मतलब ॾोह त कोन थियो न? तुंहिंजी धी त बची वई न? हाणे तोखे ख़बर पई त मां नज़रुनि जो केॾो चिटो आहियां। अरे मां इज़तुनि जो तहफ़ुज़ करे सघां थो। छा विधो अथव? न बाबा उनखे तो काथे बचायो, उनखे त मवाली बचायो आहे। मवाली? मवाली खे इहा जुरत हिम्मत कंहिं ॾिनी? सिपाही गिरफ़्तार कयो कल्लू खे। पर साहब बाबा मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे? अरे ॾोह ठाहिण में असांखे का देरि लॻंदी छा? ॾोह नंबर 1 तो कानून ॾे आङुर खई। ॾोह नंबर 2 गुंडा तुंहिंजी धीउ खे अगवा करण आया पर तो रिपोर्ट न लिखाई ऐं गुंडनि जो साथ ॾिनो। हाणे ॾोह नंबर 3 ॿुध, तूं पंहिंजे धीउ जे अगवा जे केस में कानून खे घुर्बल आहीं। सूबेदार साहब मूं बस कई, लारी कई, ट्रक कई, जीप कई, डारसन कई, बाबा मूं तोबा कई, मूंखे वञण जो तमामु वञा। जाने दो उस्ताद जाने दो।